इंसानियत जो कंध शर्म विचां झुकी पियो जॾहिं खैरपुरनाथन शाह जे ॻोठ रमज़ान खोसो में जुआरी अब्दुर्रज़ाक खोसो जुआ में पंहिंजी ज़ाल ॿिन ॿारनि जी माउ मिसमात सिहत खातूं खे जुआ में हाराए छॾियो। ॿिन ॿारनि जी माउ मिसमात सिहत खातूं सहाफ़ियुनि अॻियां दाही ॾेई चयो आहे त घर में ॿाहिरि पाण में वेही जुआ कंदा आहिनि। जुआ दौरान मुंहिंजे मुड़ुसु मूंखे जुआ में हारायो ऐं जुआ में खटींदड़ जुआरी अब्दुल करीम खोसो जेको मुंहिंजो ॾेर आहे अब्दुल करीम खोसो मूंसां ज़बरदस्ती निकाह करण लाइ चयो। इनकार करण ते हुन मूं मथां तशदुद कयो आहे। हुन आला अख़्तियारियुनि ऐं इंसानी हक़नि जे लाइ जाखोड़ींदड़ तंज़ीमनि खां मुतालबो कयो त मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजे मुड़ुस ऐं ॾेर जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे जेके इंसानी इज़तुनि रिश्तनि खे विकिरो करण में मुलविस आहिनि।